नाज़रीन, सरहद में बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीठल आहे। मुसलसल 3 ॾींहनि खां बरसात जो पाणी बीठल हुजण सबबि शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तफ़सील अब्दुल्ला सावंत जी हिन रिपोर्ट में। सरहद में 1 ॾींहं जी बरसात बाद शहर में पाणीअ जा तालाब बीजी विया आहिनि। शहर जे मेन चौक, मोहम्मद शाह चौक, मलिक महलो, शफियाबाद, मारवाड़ी महलो, स्टेशन रोड, बाईपास रोड समेत समूरे शहर में बरसात ऐं नालनि जो गंदो पाणी बीजी वियो आहे। मुसलसल 3 ॾींहनि खां बरसात जो पाणी बीठल हुजण सबबि शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। स्कूल वेंदड़ ॿारनि तोड़े निमाज़ ते वेंदड़ शहरनि खे बि बरसात जो पाणी बीठल हुजण सबबि सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन सिलसिले में सरहद वासियुनि आवाज़ न्यूज़ अॻियां दाहींदे चयो त बरसात त रहमत हूंदी आहे, पर सरहद वासियुनि लाइ हमेशह ई ज़हमत बणी वञे थी। झटि जी बरसात तव्हां ॾिसो था त तमामु घणो पाणी रोडनि रस्तनि ते बीजी वञे थो। उन सां गॾोगॾु गप ऐं मिटी जेको कीचड़ आहे उहो तमामु घणो हिते मौजूदु आहे, जंहिंसां आम माण्हुनि खे ऐं शहरियुनि खे तमामु घणी तकलीफ़ थिए थी। उन सां गॾोगॾु जेके स्कूली शागिर्द आहिनि या मदरसनि जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे स्कूल ऐं मदरसनि में वञण में तमामु घणी जेको तकलीफ़ थिए थी। ऐं इंतिज़ामिया जी तमामु घणी नाअहली आहे जो 2 ॾींहं गुज़री वञनि था, पोइ बि को बि हिकिड़ो बि माण्हू सफ़ाई लाइ हिते मुक़ररु न कयो वियो आहे। जीअं बारिश थी आहे उनखां पोइ तमामु रोड ते पाणी, उनखां अलावा गंदगी जो आज़ार, ॿारनि जे स्कूल जो अचण वञण जो रस्तो आहे। उनखां अलावा घोटकी जे लाइ बि मेन रोड आहे, काफ़ी सारी अच वञ लॻी पई आहे, पर मस्जिद बि आहे, उनजे लाइ बि माण्हू निमाज़ी बि वञनि था, पर हिते माना कोई खुटतेल न आहे, कोई सफ़ाई जो निज़ाम न आहे। काल नथो थिए, बसि नंढा ॿार बि स्कूल नथा वञी सघनि, न को मदरसे में वञी सघनि था। माण्हू घुमण फिरण में बि जेको ॾुखियाई थिए। सरहद में कुझु घंटे जी बरसात जेका आहे उहा रहमत जे बजाए शहरनि जे लाइ ज़हमत बणिजी वई आहे। रोडनि ऐं रस्तनि ते जेको आहे त पाणी ऐं गप सबबि जेको आहे त हितां जा जेके शहरी आहिनि उहे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। स्कूल वेंदड़ शागिर्द ऐं निमाज़ पढ़णु वेंदड़ माण्हू जेके आहिनि उन्हनि खे बि सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे, मगर इंतिज़ामिया तरफ़ां को बि सफ़ाई सुथराई जे लाइ क़दम नाहे खंयो वियो। कैमरामैन राणा रियाज़ सां गॾु अब्दुल्ला सावंत, आवाज़ TV, सरहद।